बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां से क़बर सलाम क़बूल कयो। उम्मीद तो क्या तो तव्हां सब ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ज़िंदगी में असां कुछ अहिड़ा कम करे पाण ख़ुशि थींदा आहियूं, चवंदा आहियूं त असां कामयाब थिया आहियूं। अल्लाह जो वॾो गुनाह खणी माण्हुनि जूं दिलि आज़ारियूं करे, माण्हुनि जे वात जो गिरह खसे, माण्हुनि जी ज़िंदगीअ सां खेॾे, माना कूड़ ॻाल्हाए, असां इहे सभु कम करे ईंदा आहियूं। कूड़ जहिड़ी लानत खे असां ख़ुशी ख़ुशी ॻाल्हाईंदा आहियूं। कंहिंजो हक़ गज़ब थो थिए, को फ़ैसिलो आहे, का अदालत आहे, का कचहरी आहे, कंहिंजो हक़ गज़ब थो थिए, कंहिंसां ज़ुल्म थो थिए, ख़ूबसूरत सच छॾे असां गंदे कूड़ खे अहमियत था ॾियूं ऐं हलंदे हलंदे उनजो नतीजो असांखे ॾिसणो पवंदो आहे ऐं उन जी सज़ा एतिरी ख़तरनाक आहे जो इंसानु सोचे बि नथो सघे। हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो अमरा हुयो, उहो सदाईं राति जो देरि सां रड़ियूं कंदो हुयो त अबाड़े मूंखे भला खाई वियो, बचायो मूंखे भला खाई वियो। वॾियूं रड़ियूं करे सॼो ॻोठ अची गॾु थिए। माण्हुनि खे अहसासु थिए त ॿाहिरियों घर अथसि, वाक़ई मथां कोई हिनखे भला खाई वञे। भलाड़े भला मूंखे भला खाई वियो। सॼो ॻोठ अची गॾु थिए, अची दरवाज़ो खड़काइण, सभा उथ त सही, असां पहुता आहियूं, छा थियो? वेठो ॾंद शीके अची, मां त तव्हां सां भोग पियो करायां, माना कूड़ पियो ॻाल्हाए। सदाईं हिन जा इहे प्रकार। माण्हू हिन जे दावनि ते भॼी 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 ज़िंदगी में बेज़ार थी चुका। यार ही कॾहिं कंहिंखे सुकून करणु नथो ॾे। हिन निभागे कूड़ ॻाल्हाइण में अलाए कहिड़ो मज़ो थो अचे। इंसान जी जेका फितरत थी वेंदी आहे न, उनखे तव्हां छा बि कयो, उहो पंहिंजी फितरत खे छॾींदो कोन, उन मां उनखे मज़ो ईंदो। हिकिड़े ॾींहुं वरी हिन साॻियूं रड़ियूं शुरू कयूं, अची रड़ियूं कयूं, भलाड़े भला भलाड़े भला मूंखे भला खाई वियो, जल्दी कयो बचायो। वरी बि आदत मूजिबि सॼो ॻोठ अची गॾु थियो। जॾहिं ॿाहिरि चौंक ते पहुता, सॼो ॻोठ गॾु थियो। अची यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, असां केतिरो हिन जे सॾ ते, हिन जे आवाज़ ते, हिन जे रड़ियुनि ते, हिन जे कूड़ ते वेंदासीं। ख़बर बि आहे कूड़ थो ॻाल्हाए, ऐं टाइम ते ई ॾंद थो शीके, छॾियोसि, मज़ाक कंदो हूंदो। कूड़ ॻाल्हाइण जी आदत अथसि, हुनखे मज़ो अचे नथो, छो जो हुनजे रत में कूड़ शामिलु थी वियो। हुन वीचारे जूं रड़ियूं जेके आहिनि त उहे बंदि न पियूं थियनि। हे सभु ॿाहिरि टोलो कयूं बीठा आहिनि, रड़ियूं हुन जूं बंदि न पियूं थियनि। आख़िर रड़ियूं करे 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 इत्तेफ़ाक़ सां उन ॾींहुं उनखे सच में भला खाए पियो। अची उनखे भला वरितो, उनखे सफ़ा ज़ख़्मी करे छॾी। हिन जूं रड़ियूं त वाक़ई वञनि पियूं ॻोठ वारनि ताईं, पर ॻोठ वारा सभु आराम सां उनखे मज़ाक सम्झी, छो जो उनजी आदत जे करे उन मज़ाक पिया सम्झनि। ॿियो थी त ख़बर पई त यार वाक़ई हिनखे भला खाई वियो। सॼो ॻोठ वियो त दरवाज़े खां ॿाहिरि भला हिनखे ज़ख़्मी करे खाई हलियो वियो। दोस्तो, चवण जो मक़सदु इहो आहे, जेको कूड़ आहे उहो इंसान जे अॻ में सूंहं खे ख़तमु कंदो आहे, इंसान जी शख़्सियत खे ख़तमु कंदो आहे। भले केतिरो बि सुहिणो सेबतो हुजे, केतिरो बि हुनजो चहिरो भलो हुजे, सुठा कपिड़ा पाईंदड़ हुजे, हिकु रोबेस्ट माण्हू हुजे, पर हुन में कूड़ जी आदत आहे न, ॼण हुनजी सूंहं ख़तमु आहे। माण्हू हुनखे अहमियत न ॾींदा। ऐं जेको सॼी ज़िंदगी कूड़ ॻाल्हाईंदो ईंदो आहे न, उनखे उन जूं सज़ाऊं ज़रूरु मिलंदियूं आहिनि। जीअं तव्हांखे भला जो किसो ॿुधायो त सदाईं कूड़ ॻाल्हाए 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 आख़िर हिकिड़े ॾींहुं सच में उनखे भला खाई वियो, माण्हुनि उनजी ॻाल्हि खे कूड़ सम्झो। त ज़िंदगीअ में कोशिशि कयो सभ खां पहिरियों ॾाको पंहिंजे औलाद लाइ, पंहिंजे लाइ, पंहिंजे सॼणनि जे लाइ इहा हिकिड़ी हिदायत करे छॾियो त कूड़ इंसान जे लाइ हिकु ख़तरनाक शइ आहे। बचड़नि खे ॿुधायो त कूड़ ही ख़तरनाक हिकिड़ी बला आहे। हिनजे वेझे वञण सां असांजी शख़्सियत जो वॾो नुक़सानु थींदो, असांजे किरदार जो नुक़सानु थींदो, असांजे ख़ानदान जो नुक़सानु थींदो, असांजे नसुल जो नुक़सानु थींदो ऐं असांजे वॾे में वॾे सुञाणप जो नुक़सानु थींदो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ
असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।